हे तुझे काबतुल्लाह जो शान मथे या रोज़े मुबारक जो शान मथे? हे सवाल तव्हांजो बिल्कुलु फज़ूल आहे, बिल्कुलु फज़ूल आहे। यादि रखो, मोह काबतुल्लाह ॾे करिणो आहे। नबी साईं पाण बि मोह काबतुल्लाह ॾे कंदा हुआ। निमाज़ में सजदो करिणो आहे त काबे ॾे मोह करिणो आहे। रोज़े पाक ॾे जेकॾहिं को मोह करे निमाज़ पढ़े, हुनजी निमाज़ कोन थींदी। शान पंहिंजी जाइ ते, इज़त अज़मत पंहिंजी जाइ ते। बाक़ी शरीयत जो ताल्लुक़ जंहिं ॻाल्हि सां आहे, जंहिं महिल जाॾे मोह करायो वियो आहे उन महिल ओॾे मोह कबो। रोज़ो त पंहिंजी जाइ ते, पर रोज़े वारो सरदार पाण मौजूदु हो त बि काबे ॾे मोह करे सजदो कंदो न। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे ॾे सजदो बि कंदा मोह करे। उन सां गॾोगॾु ईअं वरी बि न चइबो त काबतुल्लाह जो शान मथे, ईअं न चइबो, ईअं न चइबो। नबी पाक खे हुकुम थियो, नबी पाक खे हुकुम थियो, फवल्ले वजहक शतरल मस्जिदुल हराम, काबतुल्लाह मस्जिदुल हराम निशान आहे। जाॾे अल्लाह हुजे थो हिन निशान ॾे मोह कयो, मोह ओॾांहुं कबो। बाक़ी अल्लाह ताला मख़लूक में मोहम्मद करीम खां मथे शान कहीं जो कोन कयो। तंहिंजे करे ईअं न चइबो त काबतुल्लाह जो शान नबी साईं खां मथे आहे, ईअं न चइबो, इहो ग़लति आहे। मख़लूक में मोहम्मद पाक खां मथे कंहिं जो शान कोन्हे।